रहमान रहीम। छा रिटायर माण्हू कुझु बि नथो करे सघे? बसि हाणे इहो वेठो कलाम ॻाए, ही हसी ज़िंदगी ऐं गुज़री वई, ख़्वाब हो या हवा को पतो ई न पियो। बसि हाणे रिटायर माण्हू जे हथ में दवाउनि जी थैली हुजे, हिन स्टोर खां हुन स्टोर ताईं, हुन डॉक्टर खां हुन डॉक्टर ताईं, हाणे हुनजो मुक़दर बणिजो, रिटायर जो थी वियो। हाणे शुगर, ब्लड प्रेशर, दिलि जूं बीमारियूं, ॿिया मर्ज़, बसि इहो रिटायर माण्हू जो इहो कमु आहे। रिटायर थियो त बसि हाणे कंहिं कम जो न आहे। छो? छा रिटायर माण्हू एमफिल नथो करे सघे, PhD नथो करे सघे, LLB नथो करे सघे, पंहिंजे ॻोठ ऐं शहर जी तारीख़ नथो लिखी सघे, पंहिंजे ॻोठ ऐं शहर जा जेके दिलचस्प किरदार, मज़ाहिया किरदार, सखी मर्द, महिमान नवाज़, चङा मुड़ुस, सुठा फ़ैसिले करण वारा, मुअज़्ज़ज़ शख़्सियतूं, इन्हनि ते नथो लिखी सघे। पंहिंजे ॻोठ जी तारीख़ लिखी सघे थो, सहेड़े सघे थो, किताब लिखी सघे थो। छा रिटायर माण्हू किताब नथो लिखी सघे? जंहिं तालीम सां वाबस्ता आहे या ॿिए शोबे सां क्लार्क आहे, उस्ताद आहे, छा पंहिंजे ॻोठ जी तारीख़ नथो लिखी सघे, किताब नथो लिखी सघे? रिटायर जो थी वियो, हाणे शुगर ऐं बीमारियुनि दवाउनि जे हवाले। छा रिटायर माण्हू कुझु बि नथो करे सघे? छा रिटायर माण्हू शाह लतीफ़ जो रिसालो नथो पढ़ी सघे? पहिरीं त इहो सवाल आहे त छा हुन साईं जो, लतीफ़ सरकार जो रिसालो पढ़ियो आहे, शाइरी पढ़ी आहे? न पढ़ी थिए त ॿीहर पढ़े। छा रिटायर माण्हू क़ुर शरीफ़ सिंधी तर्जुमे सां पढ़ी सघे थो या नथो पढ़ी सघे? छा रिटायर माण्हू नहजुल बलागा पढ़ी सघे थो या न? जेकॾहिं हुन नहजुल बलागा बि न पढ़ियो आहे, सिंधीअ में क़ुर शरीफ़ बि न पढ़ियो आहे तर्जुमे सां, शाह लतीफ़ बि न पढ़ियो आहे, अबो बाक़ी हुन छा कयो ज़िंदगीअ में? बाक़ी छा कयईं? हे टे कम त हुनखे ज़रूरु करणु खपनि। चोथों, पंहिंजे ॻोठ जी तारीख़ लिखणु खपे, LLB करणु खपे, PhD करणु खपे, हुनखे MPhil करणु खपे। कुराड़नि जी कचहरी खे छॾे, मायुनि जी कचहरी खे छॾे, घर खे छॾे। घर में वेहंदो, मायूं मुसीबत, मायूं बीमारी, हुनखे बीमारी ॾिजो। कान का पाड़े में माई ईंदी, कान का ख़बर खयूं ईंदी, गिला गीबत ठगा जो ईअं धमाको कढाईंदी, ॼण त ईअं बसि इंडिया जे मथां मिसाइल किरियो। 3 मिंटियूं मायूं, 3 मिंटनि में ॻाल्हि कयूं, वरी ॿिए घर, वरी ॿिए घर, वरी ॿिए घर, मायुनि में वेहंदो। रिटायर माण्हू, पोढ़ो माण्हू त बीमार थींदो न। बीमारी में मायुनि खां परे रहो, मायुनि खे बि परे रखो, मथो नथो बीहो। जेकी पाड़े में ईंदी अचो, अबो रती हे न बचंदो। साॻी चाचे मोलू वारी हालत अचे, लाड़काणे जा डॉक्टर हिनखे मारींदा, जीअं चाचे मोलू खे वलण खे हलण खे मारियो। कराची खणोसि, जल्दी कयो, लाड़काणे जे डॉक्टरनि जे आसरे ते मरी वेंदो। कराची खणो, कराची खणूंसि, हा ॾे 50,000, 50,000 ॾे त खणूंसि न। काॾूं कराची खणूंसि, कीअं दवाऊं, इलाज, रिहाइश? न न, हे साॻियो लाड़काणे डॉक्टर हिनखे मारींदा। पर जेको ईंदो त उहो माना ख़बरूं खयूं ईंदो त घर खां ॿाहिरि निकिरो, कुराड़नि जी कचहरी छॾियो। रिटायर माण्हू कुराड़नि जी, रिटायर माण्हू सां गॾु वेहंदा। को ॿुधाए अॼु मुंहिंजी शुगर वधी वई, अॼु मुंहिंजो ब्लड प्रेशर लो थी वियो, अॼु मूंसां हे मुसीबत थी, अॼु मथे खे चकर पिया अचनि, अॼु हीअं थियो, अॼु हूअं थियो। ॿियो कहिड़ियूं ख़बरूं कंदा रिटायर माण्हू? रिटायर माण्हू जी कचहरी संगत छॾे, नौजवाननि जी कचहरी संगत में अचो, क्रिकेट जे मैदान में अचो, शाम जो क्रिकेट वञी खेॾो पंहिंजे पोटनि ऐं ॾोहिटनि सां। बैट बॉल खई वञो, तव्हांजे हो खेॾंदा, तव्हां पासे सां तव्हां बि खेॾो। नथा खेॾो त रांदि ॾिसो। नौजवाननि सां वेहंदव त नौजवान थींदव, कुराड़नि सां वेहंदव त रुगो शुगर, ब्लड प्रेशर जूं ख़बरूं हूंदियूं, बीमारियूं जूं ख़बरूं हूंदियूं। नौजवाननि सां हूंदव त अॼु चवंदव साईं नाज़म शाह खे ओवर में 5 छक्का आयमि, अॼु शेरारी जेके ज़ीरो ते बोल्ड कयमि। शेरारी जो नौजवान लॻो पियो आहे न, नौजवाननि सां ई क्रिकेट खेॾे थो। हाणे तव्हांजो हिमल चवंदो मां बसि रिटायर थी वियुसि, ज़ुल्म थियो। न न, पाण खे 1990 वारो सम्झो, पाण खे 1980 वारो सम्झो, पाण खे नौजवान सम्झो। का लाइब्रेरी जॉइन कयो, वेझी कंहिं शहर में त ज़रूरु हूंदी। शाहनवाज़ भुट्टो लाइब्रेरी लाड़काणो, जेकॾहिं तव्हांखे 50 रुपयो 100 रुपयो किरायो भरे उते पहुचो था त सॼो ॾींहुं लाइब्रेरी में वक़्तु गुज़ारियो, किताबनि सां गुज़ारियो, को मसइलो ई कोन्हे। शाम जो वापसि पंहिंजे ॻोठ मोटी अचो। ईअं किथे न किथे भरिसां लाइब्रेरी हूंदी न, 50-60 किलोमीटरनि ते का सुठी।
ज़रूरु हाणे लाड़काणे में आहे त लाड़काणे में, खैरपुर ज़िले में हूंदी त खैरपुर ज़िले में यूनिवर्सिटी लाइब्रेरी घणो कुझु आहे। सखर जे वेझो हूंदो त सखर में लाइब्रेरी हूंदी। ईअं हर शहर में ज़िले हेडक्वाटर में त आहे। बसि पंहिंजे घर खां निकिरो, ॻोठ खां निकिरो, सिधो अची लाइब्रेरी में वियो, सुबुह जो अचो, शाम जो हलिया वञो। बाक़ी हाणे पाण खे चवंदो मां हाणे रिटायर थी वियुसि, पोड़ो थी वियुसि, 60 साल थी विया, बसि पोइ कंहिं महिल बसि पोइ इहो कचहरी बसि इहा ई हूंदी। अॼु गोॾनि जो सूरु, अॼु चेल जो सूरु, अॼु मथे जो सूरु, अॼु ब्लड प्रेशर वधी वियो, अॼु ब्लड प्रेशर घटिजी वियो, अॼु शुगर वधी वई, अॼु हीअं थियो। बसि पोइ इहे तबसरा हूंदा त कुझु न कुझु वरी बुसरी खाधी हूंदी, न मुड़े साईं बुसरी चोरी चोरी खाई वई, असांखे सलाह ई न की हाणे ॾंडा थो थिए। हाल साईं हाणे हुन ते बुसरी जो ॾंड पइजी वियो। अॼु अंब खाधई, अॼु हे खाधई, बसि इहे तॾहिं शुगर तुंहिंजी वधी वई। बसि ख़बरूं रुगो शुगर जूं, ब्लड प्रेशर जूं, त पोइ त बीमारी थींदी ई थींदी। उते वियो जिते ते बीमारियुनि जी ॻाल्हि ई न हुजे, उन्हनि खे अञा ख़बर ई न हुजे त कोई बीमारियूं बि आहिनि। पंहिंजो पाण खे नौजवान रखो। मां जीअं गुज़िरियल अर्ज़ु कयो न हिकिड़ी वीडियो में माज़ी जे हवाले सां, त माज़ी ऐं मुस्तक़बिल खे विसारे छॾियो। हाणे माज़ी खे यादि कंदो, हीअं थियो जवान हुअसि, हीअं थींदो, फलाण थींदो, हाणे उनखे बि छॾे ॾियो। माज़ी खे यादि कंदो त कुझु कोन थींदो, न मुस्तक़बिल खे त हाणे 60 साल रहे, हाणे बसि मां मरी वेंदुसि अलाए छा। न, पंहिंजो वरी नई ज़िंदगी शुरू कयो, पढ़ायो, ट्यूशन सेंटर पढ़ायो, कोचिंग सेंटर पढ़ायो, नौजवाननि खे पढ़ायो, तालीम उन्हनि खे ॾियो, पैसनि ते ॾियो या मुफ़्त ॾियो, उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। बाक़ी रुगो कुराड़नि रिटायर माण्हू सां वेहंदो त शुगर ब्लड प्रेशर जूं ख़बरूं हुजूं। पंहिंजी महिनत कयो, तहक़ीक़ कयो, रिसर्च कयो, नओं को जेको आहे सो किताबु लिखो, पंहिंजे यादुनि ते लिखो, पंहिंजे ॻोठ ते लिखो, लतीफ़ साईं जी शाइरी पढ़ो, उन ते किताबु लिखो, क़ुर शरीफ़ सिंधी में तर्जुमो पढ़ो, नहजुल बलागा पढ़ो। 3 किताब त ज़रूरी आहे पढ़ो। क़ुर शरीफ़ सिंधीअ में तर्जुमो, नहजुल बलागा, शाह लतीफ़ शाह जो रिसालो, इहे 3 कम त माना पहिरीं फ़ुर्सत में इहे कयो। वारे वारे साईं हिकिड़ो टाइम टेबल ठाहियो त कलाकु हो, कलाकु ॿाहिरि घुमणु फिरणु, हे हो। पाण खे रिटायर न सम्झो, कुराड़ो न सम्झो, पाण खे नौजवान सम्झो, भड़ सम्झो। पर नौजवाननि में वेहंदव, घर में वेहंदव, मायुनि में वेहंदव, मायूं माना बीमारी, बायूं माना मुसीबत, का बीमारी मुसीबत खयूं जूं मायुनि जी कचहरी में वेहंदव, सॼो ॾींहुं दिमाग़ु ख़राबु थी वेंदो। घर खां ॿाहिरि निकिरो ऐं घर में जेको आहे सो कावड़ न ॾेखारियो, बखीलाइप चिड़ न ॾेखारियो। इन सां चिड़ कंदव, कावड़ कंदव त किरी पवंदव। हे गिलास हुते छो पियो आहे, हे प्लेट हुते पई आहे, हिनमहिल त ईअं थां बि न धोता अथव, बुहारी बि न ॾिनी अथव, भली न ॾियनि बुहारी, भली न धोनि थां, गिलास किथे बि पियो हुजे, धूड़ पियो पाए, तव्हांजो छा वञे। हे हीअं छो कयो अथव, हूअं छो कयो अथव, रुगो चिड़ कावड़, छॾे ॾियो मायुनि खे, छॾे ॾियो घर खे, तव्हांखे मानी मिले थी न, बसि काफ़ी आहे इहा। बाक़ी ॿियनि कमनि खे छॾे ॾियो, तव्हांजो छा वञे। इन्हनि शयुनि सां पाण खे नौजवान सम्झो, नौजवानी वारा कमु कयो। क्रिकेट वञी शाम जो कुर्सी रखे वञी क्रिकेट रांदि ॾिसो, वॉलीबॉल रांदि ॾिसो, खेॾी सघो था त खेॾो, नथा खेॾी सघो त वञी ॾिसो, किताबु पढ़ो, ऐं पंहिंजो को कोचिंग सेंटर, को ट्यूशन सेंटर, ग़रीबनि जा ॿार पढ़ायो। हाणे पहिरें दर्जे खां वठी जेके बि नंढा ॿार आहिनि उन्हनि खे पढ़ायो, मुफ़्त पढ़ायो, ग़रीबनि जे ॿारनि खे मुफ़्त पढ़ायो। या पैसा वठो था त बि तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांजो हक़ु आहे, पर मुफ़्त पढ़ायो था त बि बहितर ॻाल्हि आहे। अहिड़ा कम कयो, कोचिंग सेंटर वारा, ट्यूशन सेंटर वारा, पढ़ाइण वारा, पढ़ण वारा, भली कहिड़े बि शोबे मां तव्हां रिटायर थी विया, तालीम उस्ताद न आहियो, क्लार्क आहियो, ॿिया कम आहियो, पढ़ाए सघो था ॿारनि खे। पहिरें खां 5 दर्जे पढ़ाइण त को मसइलो ई कोन्हे। सिंधी या हिसाब, हल्का फुल्का ज़रब कट वंड के घणा न बि अचनि। सो ॿारनि सां, नौजवाननि सां गुज़ारियो, घर खां परे रहो, मायुनि खां परे रहो, ऐं पोड़नि खां परे रहो जिन खे बीमारियूं आहिनि। पोइ बीमारियुनि जो ज़िक्र कंदा, बीमारियुनि जी ॻाल्हियूं पिया चिघंदा ईंदा, अॼु हे थियो, अॼु हो थियो। सभु केरु वञी पंहिंजी जेको आहे सो अलॻि दुनिया वसाए त नई दुनिया आबाद कयो, नई दुनिया जेको आहे सो वञी ॾिसो, आबाद कयो, माण्हुनि खे ॾेखारियो। बाक़ी हाणे इहे त हाणे महाजन ऐं पंजाबनि जा पोड़ा जो कुराड़ा छनि त मसीत वञी वसाइनि, निमाज़ क़ुर ते ज़ोर, सिंधी पोड़ो त इहो कमु कंदो ई कोन। हालांकि हाणे त रिटायर थी वियो आहे, सॼी उमिरि ज़िंदगी निमाज़ न पढ़ी, हाणे त मस्जिद न अच, हाणे त निमाज़ पढ़। हाणे त क़ुर शरीफ़ पढ़ियल न आहियां, 60 साल थी विया, क़ुर शरीफ़ न पढ़ियो अथई, भला हाणे पढ़। हाणे शकी थो अचे, हाणे कीअं क़ुर पढ़े। असांजे नबी सरकार जो हुकुम विसरी हुई, हदीस विसरी हुई। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो आहे त पीघे खां वठी क़बर ताईं इल्मु पिरायो। त पोइ का हद आहे छा, 60 साल थी वई त क़ुर शरीफ़ नथो पढ़ी सघे।
छो नथो क़ुर शरीफ़ पढ़ी सघे? त हाणे क़ुर अची पढ़ो, मस्जिद में अचो, निमाज़ पढ़ो, न निमाज़ क़ुर खां परे, मस्जिद खां परे, भई गिला गीबत या कचहरी, शुगर, ब्लड प्रेशर, बाक़ी पोइ इहे त शयूं वधंदियूं। पिछाड़ी आहे त हाणे त अलाह जो ज़िक्र कयो न, हाणे तस्बीह खणो हथ में, मस्जिद में अची हिकिड़ो किला निमाज़ पढ़ो, निमाज़ खां पोइ 15 मिंट वेही तस्बीह पढ़ो, ज़िक्र पढ़ो, रुगो ख़ाली बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ो त बि वॾी ॻाल्हि आहे। का बिस्मिल्लाह पूरो इल्मु, पूरे मौला अली अलैहिस्सलाम फरमायो न, जेको कुझु क़ुर शरीफ़ में इल्मु आहे सूर यासीन में आहे, जेको सूर यासीन में आहे, सूर फातिहा में, जेको सूर फातिहा में आहे उहो समूरो जेको आहे सो बिस्मिल्लाह रहमान रहीम आहे। वरी बिस्मिल्लाह में ताक़त आहे, करामत आहे, उनजा तमामु वॾा फ़ाइदा आहिनि, मौज़ात आहिनि। रुगो तस्बीह ते बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ंदो त बि वॾो सवाबु आहे। रुगो सलवात पढ़ो, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद, इहो त पढ़ी सघो था, इहो बि नथा पढ़ी सघो। जंहिंखे चयो आयतुल कुर्सी वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾा हुनजा फ़ाइदा आहिनि। बुलेट प्रूफ जैकेट जे हूंदी आहे न, सिपाही पाईंदा आहिनि बुलेट प्रूफ जैकेट सीने ते, पोइ सीने में गोली न लॻंदी आहे। त आयतुल कुर्सी बुलेट प्रूफ जैकेट आहे, हर मुसीबत मुश्किलातुनि खां पर आयतुल कुर्सी सां यादि केरु करे। कुल 4 कुल वॾी ॻाल्हि आहिनि, पर यादि केरु करे। अलहम्द वॾी करामत मौज़ा, इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फरमाए थो त मुर्दे जे मथां जेकॾहिं उहो सूर फातिहा पढ़ो त उहो ज़िंदा थी वञे, एॾी हुनमें करामत मौज़ा आहिनि अलहम्द सूरा में। पर साईं अलहम्द बि नथी अचे, कुल बि नथा अचनि, आयतुल कुर्सी बि नथी अचे, सूर यासीन बि नथी अचे, बाक़ी सभु कुझु थो अचे। बिस्मिल्लाह रहमान रहीम त अचे थी न, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद, उहा बि अचे थी। उहो ई पढ़ो, ज़िक्र पढ़ो, सलवात पढ़ो, बिस्मिल्लाह पढ़ो, बीमारनि खे विसारे छॾियो। पोड़ाए पोइ रिटायर माण्हू कुझु बि नथो करे सघे, सभु कुझु करे सघे थो। हाणे त वॾी ॻाल्हि त हाणे त आज़ादु आहे। अॻे बाउंड हुयो, पाबंद हुयो, सख़्तियूं, ड्यूटी आहे, बसि सुबुह जो वरी हाणे मसइलो थी वियो, अब फिंगर ॼणी आहे, बायोमेट्रिक थी वई, अॻे त आज़ादी, टच आहे, मुसीबतूं मुश्किलातूं, मथियनि जा रोब ताब, हाणे त आज़ादु माण्हू सभु कुझु करे सघे थो, छो नथो करे सघे? हाणे त पाबंद न आहे, आज़ादु आहे, हाणे त हुनखे सभु कुझु करणु खपे, घुमणु फिरणु, सैर तफ़रीह, सयाहत, बाक़ी हाणे रुगो घर खां उथी होटल ते, होटल खां उथी घर ते, त पोइ त बीमारियूं थींदियूं, मुसीबतूं थींदियूं, गिला गीबत, कचहरियूं, साॻियूं कचहरियूं, साॻियूं ॻाल्हियूं, धूड़ पए कचहरी खे, छॾियो हिननि खे, छॾियो कचहरियुनि खे, छॾियो पोड़नि खे, छॾियो रिटायर माण्हुनि खे। पंहिंजी नए सिर जवानी खां ईअं सम्झो मां 1980 में आहियां, हाणे 1990 में आहियां, पंहिंजो दौरु इनखे अचो न, बाक़ी हाणे रोअण सां छा थींदो? कुझु कोन थींदो। नए सिर वरी नई ज़िंदगी जी शुरूआति कयो, पाण खे रिटायर ऐं पोड़ो न सम्झो, जवान सम्झो, जवानी वारा कमु कयो, तहक़ीक़ ऐं तारीख़ जा कमु कयो, किताब लिखो, किताब पढ़ो, ऐं टी ख़ासि तौर ते क़ुर शरीफ़ सिंधीअ में तर्जुमो, शाह जो रिसालो ऐं नहजुल बलागा, इहे तमामु ज़रूरी आहिनि।